सो मेरे साथियों, जे लतीफ़लात खाओड़ी टीवी जी हफ़्तेवार खाओड़ी रिहान जेका लतीफ़ साईं जे फ़िक्र फ़न ऐं ज़िंदगी जे मुतालिक़ तारीख़ी तहक़ीक़ी फ़िक्री रिहान आहे। उन में पोयनि हिसनि में असां लतीफ़ साईं जे ज़िंदगी जे बारे में ऐं संदसि दौर खां अॻु वॾड़नि जे हवाले सां ॻाल्हायोसीं पिए ऐं ॻाल्हि ॿोल जॾहिं हिन टे हिसे ते पुॼे थी त असां हबीब साईं जेको लतीफ़ साईं जा वालिद उन्हनि जो बलूच साहिब जी तहक़ीक़ जंहिं पुराणी साईं जे ॼम माॻ जे हवाले सां थियल तहक़ीक़ भींपुर या हाला हवेली खे रद्द कंदे सुई कंदर खे लतीफ़ साईं जो ॼम माॻ ॼाणायो आहे। ऐं इते ई जॾहिं हबीब साईं अचनि था त उते जे मक़ामी डेरा बिरादरी जे हिकु फ़र्द उर्स फ़क़ीर ॾेरो उन जी नियाणी सां शादी कनि था। ऐं उर्स फ़क़ीर ॾेरे खे ॿ नियाणियूं हुयूं। वॾी नियाणी हुन जेका सा रब रखे फ़क़ीर खे ॾिनी ऐं नंढी नियाणी हबीब साईं जे घर में जेका लतीफ़ साईं जी अमड़ सजे उहा हुई। इन हवाले सां सुई कंदर क़ब्रस्तान जेको सुई कंदर शाख ऐं सुई कंदर ॻोठ ॿेरनि जा ॻोठ आहिनि उहे गॾोगॾु 60 एकड़ ते तारीख़ी क़ब्रस्तान आहे। सायात ऐं भौरियात ॾेरा जेके मुल्तान जे बुज़ुर्गनि जा ख़लीफ़ा रहिया आहिनि ऐं वॾा पहुतल आहिनि उन्हनि जी बिरादरी आहे, उन्हनि जो ॻोठ, उन्हनि जो क़ब्रस्तान आहे। उते लतीफ़ साईं जे ॼम जे हवाले सां बलूच साहिब जेका तहक़ीक़ कई न रुॻो हवेलियो रिकॉर्ड पर साॻे वक़्तु उते अमली तौर ते उन माॻ ते ऐं उते जे माण्हुनि खां पुछाऊं करे पीढ़ी ब पीढ़ी जेके रवायतूं हुयूं उहे ॿुधी करे पोइ इन जो फ़ैसिलो कयो त लतीफ़ साईं जो ॼम माॻ न भींपुर आहे न हाला हवेली आहे पर ही सुई कंदर आहे जेको भिट खां जी मूं ॻाल्हि कई त टंडे आदम रोड्स ते एरियल फासुल जेके ॻणिबो 4-5 किलोमीटर बाक़ी जेकॾहिं अॼोकल्ह रस्तनि रोडनि जे हवाले सां वञिबो त 7-8 किलोमीटर थी थो वञे। उते जे सबूत लाइ बलूच साहिब हवालो ॾिए थो त इन तारीख़ी क़ब्रस्तान में जेको सुई कंदर जो तारीख़ी क़ब्रस्तान आहे उन जे बिल्कुलु वेझो ओलह तरफ़ उहा घर वारी जाइ रवेन्यू रिकॉर्ड मूजिबि सर्वे नंबर 134 दह सुई कंदर जागीर तालके शादातपुर में आहे ऐं मक़ामी तौरु 1950 ऐं 60 ताईं उते जे सभिनी माण्हुनि खे उन ॻाल्हि जी ख़बर हुई। सुई कंदर मुक़ाम खां नंबर जे लाम ते उत्तर ओलह तरफ़ ऐं मौजूदा शाख जे ओभर शाह हबीब जे घर लॻ हिकु खॾ हुई जंहिंखे सायातनि जी खड़ करे चवंदा हुआ। उन जे भरिसां 1930 ईस्वी ताईं कंडी जा वण बीठल हुआ जेके शाह हबीब जा कंडा सरबा हुआ। उते संदसि हवेली हुई जंहिंजे भितियुनि जूं बिनाऊं यानी पाड़ू बुनियाद बि उन वक़्तु माण्हुनि ॾिठियूं। उन हवेली में ई शाह हबीब जा पहिरियां 2 पुट ॼावा जेके गुज़ारे विया ऐं सुई कंदर मुक़ाम में दफ़नाया विया। ॿिन्ही जूं क़बरूं अञा ताईं मौजूदु आहिनि। 3 पुट शाह अब्दुल लतीफ़ बि उन साॻे घर में ॼाओ ऐं उते निपणियो वॾो थियो। हिजरी सन मुताबिक़ उहो साल 1102 हिजरी जंहिंजी तस्दीक उन रवायत मां थिए थी त वफ़ात वक़्तु साईं जी उमिरि 1165 या हिजरी याने शाह जी साहिब जी उमिरि 63 साल हुई यानी 13वीं सदी हिजरी 19वीं सदी ईस्वी ताईं बाख़बर ॼाणू माण्हुनि वटां साल 1102 हिजरी शाह साहिब जी बिलाद जो मञियल साल हो जो उन वक़्त जे आलम फाज़िल शाइर सैयद ग़ुलाम मोहम्मद गदा उहो ई साल पंहिंजे तारीख़ी मादे में हिकिड़े शेर में ज़ाहिर कयो। ऐं शाह लतीफ़ जा 2 भाउ हमनाम भाउ अब्दुल लतीफ़ ॿिन्ही जूं पुठियूं उन सुई कंदर क़ब्रस्तान में हिकु तजर में आहिनि
उते हिक मस्जिद आहे तारीख़ी आलिशान, जेका चोटियारनि में भी साॻे ई डिज़ाइन जी मस्जिद आहे, जेका माई ॼामुल जी सजे थी। ऐं उन सुईकंदर में भी ओड़ी मस्जिद आहे जेका माई ॼामुल जी आहे। उन जे अॻियां ॿी मस्जिद आहे जेका लतीफ़ साईं जे वालिद हबीब साईं जे हवाले सां चवनि था त उन्हनि खणाई। ऐं उन मुक़ाम में मस्जिद जे भरिसां ई हिकिड़ो खूह बि आहे जंहिंजो पाणी अॼु ताईं बि वापराइजे थो ऐं माण्हू ईंदड़ वींदड़ जेके अचनि था ज़ियारती उहे उतां पाणी पीअनि था। त बलू साहब सर्वे रिकॉर्ड मां जेको जरियान नंबर या सीरियल नंबर जेको ॿुधायो 134 दह सुईकंदर जागीर, इन हवाले सां वरी सुफ़े नंबर 5 ते बलू साहब लिखे थो त 1959 में जॾहिं राकिम शाह हबीब जी घरवारी जाइ ऐं अंदरि मुक़ाम में शाह अब्दुल लतीफ़ जे उन्हनि सगन भाइरनि जूं क़बरूं वञी ॾिठियूं त उहे ताज़ो कुझु वक़्तु अॻु नए सिर ॿधायूं वियूं हुयूं। हिक ते अब्दुल लतीफ़ जे नाले जी सिर लॻल हुई, पर ॿी ते जेका सिर हई वई हुई तंहिं ते अब्दुल रशीद नालो लिखायो वियो हो। हालांकि अॻु ॿिन्ही तुर्बतुनि ते अब्दुल लतीफ़ नाला लॻल हुआ ऐं टरखण वारे शुजरे में सैदनि जेके टरखण वारा उन्हनि वटि जेको शुजरो आहे लतीफ़ साईं जो, उन में शाह अब्दुल जे ॿिनि सगन भाइरनि जा नाला साॻिया अब्दुल लतीफ़ ॼाणायल आहिनि। त इहो साईं जो हिकिड़ो भाउ ॼाओ, उनजो नालो अब्दुल लतीफ़ रखियो वियो जेको साल में गुज़ारे वियो। वरी ॿिए साल ॿियो पुटु ॼाओ, उन जो नालो बि अब्दुल लतीफ़ रखियो वियो ऐं उहो बि ईअं गुज़ारे वियो। ऐं टियों पुटु ॼाओ जंहिंजो नालो अब्दुल लतीफ़ रखियो वियो, इहो ई उहो अब्दुल लतीफ़ आहे जेको अॻिते हली शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सघिजे थो। ऐं इते उहा ॻाल्हि साम्हूं अचे थी सखी हाशिम शाह वारी त हबीब मां लतीफ़ जी बू अचे थी त इहो लतीफ़ नालो 3 दफ़ा खजंदो आयो ऐं टियों लतीफ़ इहो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई आहे। ऐं इन तारीख़ी एरिया जे हवाले सां वरी असांखे सुर सारंग में हिकिड़ो बेत मिले थो। बलू साहब जी अमली तहक़ीक़ पंहिंजी जाइ ते ऐं जेके उर्स फ़क़ीर ॾेरे जी न्याणी नंढी जेका हबीब साईं जे घर में आई ऐं लतीफ़ साईं जी अमड़ चइजे, ऐं ॿी वॾी न्याणी जेका रब रखे फ़क़ीर जे घर में आई, उन मां जेको पुटु ॼाओ मोहम्मद आलम ॾेरो जेको लतीफ़ साईं जो मासात, पोइ भिट ते जॾहिं लतीफ़ साईं आबाद थिया त संदन मासात सभ खां वेझो राज़दार वारो क़ाबिल एतबार साथी रहियो ऐं राग जी हिकु टोली जो महंदार बि रहियो, जमायत खे संभालींदो बि हुयो। साईं जे विसाल खां पोइ बाक़ी जेको फ़क़ीरनि जो निज़ाम या राग जो निज़ाम जेको दरगाह ते कारवहवार हुयो, उन खे बि मोहम्मद आलम ॾेरे संभालियो ऐं लतीफ़ साईं हिन खे मोहम्मद आलम ॾेरो सचू जे नाले सां सॾींदा हुआ। त पोइ इहो मासात साईं जो, उहो बि सुईकंदर जो, साईं जी अमड़ बि सुईकंदर जी, साईं जो ॼम बि सुईकंदर में, साईं जा नानाणा बि सुईकंदर में, ऐं साईं जो बालकपणे जा 12 खां 15 साल बि सुईकंदर में ई गुज़रिया। ऐं उते उन इलाइक़े जी निज पिज सिंधी ॿोली जेका ॿाराणी वही ताईं साईं जे 12-15 साल जी उमिरि जे अरसे ताईं ज़हन ते ज़बान ते वेही वई, जेका अॻिते हली रिसाले जी एॾी महान शाइरी में सघारी ॿोली तौरु असांजे साम्हूं आई। इहो उन माहौल जो असरु हुयो। ऐं इन हवाले सां असांखे हिकिड़ो हवालो मिले थो सुर सारंग में, साईं उन खे जॾहिं बरसाति जी मौसम यादि करे थो, वाहूंदियां विज थी गुड़ियूं ॾांहुं गुंबाट, कुंडियूं काहे घस करियो वछूं करियो वाट, संघारनि सुख थियो लथी उञ उसाट, झुड़ फुड़ ॾेई झाट पुसाईंदो पटियूं। ही गुंबाट इलाइक़ो जागीर हिकु एराज़ी जंहिंमें सुईकंदर वारो कब्रस्तान शहर ऐं साईं जो इहो ॼम माग अचे थो, जंहिंखे लतीफ़ साईं पियो वॾो थी जॾहिं शाइरी कई त पंहिंजो उन बालक पिणे जे सारुणनि खे बरसाति जे मौसम में
इन हवाले से याद कयो जेको असां पेट पढ़ियो इहो ॿियो उहिञाण आहे जेको लतीफ़ साईं जे बालकपणे सां तालुक़ु रखंदड़ याने ॼम माग सां तालुक़ु रखंदड़ इलाइक़ो आहे। त सुबिल साथियो हीउ सिलसिलो हलंदड़ आहे ऐं मथे हिसे में वरी तव्हां सां इन ॻाल्हि ते अञा वधीक वीचार ईंदासीं। जे लतीफ़ इलाही।